वेठा हन केर? हजरत इमाम जाफर सादिक रदी अल्लाह वरदा अन्हु। इब्राहिम अलैहिस्सलाम जो जिक्र खुलियो। हजरत इब्राहिम अल्लाह जो नबी, अल्लाह जो खलील। वाक़ियो कहिड़ो आयो जो हजरत इब्राहिम अल्लाह साईं खे अर्ज़ कयो त मौला मूंखे ॾेखार तूं कीअं जेरा कंदो आहे मोल। अल्लाह साईं फरमायो त मोर वठ, बाज़ वठ, कांव वठ, कबूतर वठ, हिननि खे हलाल कर, मुढी अलॻि अलॻि पहाड़ ते रखे छॾ ऐं बाक़ी जेको गोश्त आहे उहो पाण में गॾाए छॾ। पोइ तूं हिकिड़े हिकिड़े पखी खे सॾु कंदो वञ, तोखे मां ॾेखारियां थो कीअं जेरो कंदो आहियां। सुभान अल्लाह। इमाम जाफर सादिक जो इहा ॻाल्हि कई। पोइ महफ़िल में रंग रंग जा माण्हू हूंदा आहिनि। पोइ जेके अलाह वारा हूंदा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी आहे। आया हो, महिरबानी। अलाह वारा जेके हूंदा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त इहे दिलि में छा पियो हले। पोइ साईं फरमायो त भला ईअं मां करे ॾेखारियांव? न चई सुभान अल्लाह। इहो मां करे ॾेखारियांव? पर साईं अजीब अंदाज़ अपनायो। छा हाणे इहो न चयूं था साईं तारक वञ कांव खणी वठी आ, साईं भाऊ तूं वञ इहो कबूतर वठी आ, साईं यूसुफ वञ तूं इहो बाज़ वठी आ। हाणे सी काॾे वेंदा, किथां वठंदा? इहे वठी ईंदा भला मिंट 5 में 10 में? भला भला कांव वठी ईंदव? तव्हांखे 5 ॾींहं ॾियां थो, भला कांव त आणे ॾियो। कोन थींदो न। पर इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दाते बाबरकात ईअं सॾु कयो त ए कांव फड़कणियूं हणंदो हाज़िर थी वियो। ए कबूतर फड़कणियूं हणंदो हाज़िर थी वियो। ए बाज़ फड़कणियूं हणंदो हाज़िर थी वियो। मुंहिंजा दोस्त अदीद भाइरो चोथों सॾु ए मोर अची हाज़िर थी वियो। चारई पखी जंहिं महिल गॾु थिया कुसण जे लाइ तयार आहिनि। छो न हुजनि? सॾु करण वारो रसूलुल्लाह जो ॾोहिटो आहे, नवास आहे रसूल आहे। मुंहिंजा मिठा हज़रत इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अलॻि अलॻि सभिनी खे कुठो आहे, मुढी पाण वटि रखी आहे, ॿिए गोश्त जो कीमो बणाए छॾियो आहे, सभु गॾु थी वियो आहे। कीमो सम्झो था खाधो आहे त सुभान अल्लाह चओ। जन खाधो आहे उहे सुभान अल्लाह चवनि। कीमो गोश्त करे पाण में मिलाए करे गोश्त पाण वटि रखी छॾियो आहे। उन्हनि चइनी पखियुनि जूं मुंडियूं हिकिड़े पहाड़ ते, ॿिए पखीअ जी मुंडी ॿिए पहाड़ ते, टे पखी जी मुंडी टे पहाड़ ते, चौथे पखी जी मुंडी चौथे पहाड़ ते। इमाम जाफर सादिक ईअं सॾु कयो, ए मोर रब जी ज़ात जो कसम आहे, हुतां उन मोर जी इहा मुंडी जो उॾामी आहे। हेॾां कीमे मां मोर जो गोश्त अलॻि थियणु शुरू थी वियो आहे। ॾिसंदे ॾिसंदे मोर ठही तयार थी वियो, उॾरी बि वियो। वरी जो सॾु कयो, ए कबूतर हीअं जो मुंडी उतां उॾामी आहे, उन कीमे मां कबूतर जो गोश्त निकिरणु शुरू थियो आहे। निकिरंदे निकिरंदे मुंहिंजा दोस्तो पूरो कबूतर तयार थियो, मथां खल बची वई, उन जे मथां पर बची विया, इहो उॾरी वियो। हीअं जो सॾु कयो आहे त ए कांव, हाणे कांव जी मुढी अचे थी, उन कीमे मां मुंहिंजा दोस्त उहो कांव जो गोश्त हाणे निकिरणु शुरू थियो आहे। निकिरंदे निकिरंदे पखी कांव जो तयार थी वियो, इहो उॾामी वियो। आख़िर में छा रहियो? शाबाश। आख़िर में रहियो बाज़। हज़रत इमाम जाफर सादिक हीअं जो सॾु कयो आहे बाज़, हुतां उन जी मुढी उॾामे थी। प्यारा मुस्लमान भाइरो, हाणे त गोश्त रुगो बाज़ जो रहियो हो, पर हाणे सी मिलाइण वारो त मिलाए पियो न। मुढी उते पई आहे, बाक़ी गोश्त कचरा कचरा थी वियो आहे, ज़रड़ा ज़रड़ा थी वियो आहे। जेकर उहो मालिक करीम राज़ी आहे, इमाम जाफर सादिक जे दिलि जो ख़्याल आहे त इहो गोश्त इन सां मिले, पखी ॿीहर जेरो थिए। अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजे महबूब जा बचड़ा रुगो इरादो कयो आहे त मां रब इहो बि तोखे करे थो ॾेखारियां। हीअं जो मिंट थियो, उहो मुंहिंजा दोस्त बाद जो पूरो पखी तयार थियो, हीअं जो उॾामी हणे थी, इहो थो वञे बाद। तव्हां सुभान अल्लाह चओ।